हिंगोजा में 4 महीना अॻु क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जे कातलनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। वारसन ऐं सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो 37 ॾींहं बि बुख हड़ताल जारी। शहर में शटर बंद हड़ताल जो चिताव ॾेई छॾियो। हिंगोजा में 4 महीना अॻु क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जा कातिल पुलिस इंतज़ामिया पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ शहरिन सिविल सोसाइटी भुट्टा बिरादरी ऐं क़ौम परस्त कारकुननि पारां मंज़ूर भुट्टो, परवेज़ भुट्टो, अयाज़ भुट्टो, मुज़फ़र भुट्टो जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो ऐं 37 ॾींहं बुख हड़ताल जारी रखी वई। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लॻायो त दुकानदार जावेद भुट्टो जा कातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। डीआईजी सखर एसएसपी खरपुर जे ऑफिसनि जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर सिर्फ़ कूड़ा दिलासा ॾिना वञनि था। हुननि चयो त असांखे 37 ॾींहं थी विया आहिनि, एहतिजाजी बुख हड़ताल ते वेठल आहियूं। हुननि मुतालबो कयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में शहर में मुकम्मल शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची